फरमायो आ त राणे कनऊ रात, राणे कना रात नौ नियापो आयो, कौन पुछन था ज़ात जेके आया से अॻियां। सरदार जे नाले पाक तो सदको वञा, अहिड़ो त रहीम करीम ऐं रहमत लिल आलमीन इनायत फरमाई। न ॾिठई त कोई शेख आ, चोड़ो आ, दसारो आ, यहूदी आ, पर जंहिं बि दामन झली उन जो बेड़ो पार थी वियो, ॿई जहान चङा थी विया। ख़ुदा जो कसम आ, साईं जी तकरीर मुबारक आहे त रुगो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण वारे जो हिते हिंदू हिकिड़ो हूंदो हो, माई हूंदी हुई, असांजे ॻोठ जे भरिसां हूंदा हिंदू रहंदा वॾा, उहा अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अखियुनि ते हीअं चुमी ॾेई ऐं अखियुनि ते रखंदी हुई। मरण खां पोइ हिंदुनि जो दस्तूर आहे त उन खे बाहि में साड़ींदा आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं उहे शाहिद आहिनि जंहिंजी असांखे मिलियल आहे साईं जी ज़बान मुबारक सां शाहिदी। उन माईअ जूं अखियूं न सड़ियूं, उहे अखियूं न सड़ियूं त पोइ मूंखे यकीन आहे त जन जन जी मोहबत मदीने वारे सां या मुर्शिद करीब सां आहे, मूंखे कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो त उहे बि जहन्नम में न सड़ंदा। कोन पुछंदा ज़ात जेके आया से अॻियां, कोन पुछनि था ज़ात जेके आया से अॻियां। त दोस्तो, हे तव्हां दोस्तनि ऐं साईं जी जमायतनि जन सॼी सॼी राति ॿिनि ॾींहंनि खां पूरी बारी बि न खाधी आहे, पहिरें उघाड़ा अहिड़े बाहि जे ॾींहंनि में हिननि ख़िदमतूं कयूं आहिनि, इहे साईं खे विसरी वेंदियूं, इहे कोन विसरंदियूं। इहो लफ़्ज़ यादि रखी छॾियो, यकीन रखो त इहे लफ़्ज़ तव्हांजा साईं जे शान में या साईं जे मोहबत में जेके तव्हां तकलीफ़ूं खयूं आहिनि या जेके निंडरूं फिटायूं अथव, मूंखे कसम आहे उन जी ज़ात पाक जो तव्हांखे इन जो हिन दुनिया जे अंदर ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पर जेकॾहिं न अॻिते वियो त बि मां तव्हांखे कसम सां चवां थो त तव्हांखे पाण खे इल्मु थींदो त छा आहे। हे अबा कंहिंजो थोरो रखण वारा जवान न आहिनि, थोरा रखण वारा जवान न आहिनि, न अल्लाह पाक जल जलालहू न मदीने जो सरदार कंहिंजो थोरो रखण वारो आहे, न मुर्शिद करीम या जेके वली औलिया कराम आहिनि कंहिंजो थोरो न रखंदा आहिनि। मां सॼी जमायत खां अलाह जो नालो वठी बाहूं ॿधी माफ़ी घुरां थो, जन वीचारनि मिसकीननि ख़िदमतूं कयूं आहिनि, निंड न कयूं अथऊं, सॼी राति मिसकीननि वीचारनि पे ख़िदमतूं कयूं आहिनि, लाड़काणे जा चकर, काथो जा चकर, राति ॾींहं हणी हणिया, इहे तव्हां जूं ख़िदमतूं वेंदियूं कोन, पर इहे जेके तव्हांखे तकलीफ़ां आयूं आहिनि फी सबीलिल्लाह, अल्लाह अल्लाह जे रसूल पाक जे नाले पाक ते हिन भलारे ॾींहं जे सदके असां मिसकीननि सभिनी खे इहा बात फरमायो। ख़ुदावंद करीम अवांजी विख विख ते रहमत फरमाईंदो। अल्लाह पाक तव्हां जे जेके बि नेक मक़सद अथव हिन भलारे ॾींहं मुबारक जे तुफ़ेले तव्हांजा हर मक़सद दिलनि जा पूरा कंदो। असां मिसकीन ॿियो छा करे सघंदासीं? असांखे यकीन आहे पंहिंजे साईंअ में, यकीन आहे पंहिंजे मुर्शिद में, हे घुराइण वारा बि उहे निड़ापा सॾ ते माण्हू शादियुनि जे सॾ ते बि कोन था अचनि, वॾेरनि जे सॾ ते बि कोन था अचनि। हे जो अरफात जो मैदान बणियो कंहिं सॾु कयो, इहो मदीने वारे जो सॾु हो, उन जे नाले पाक ते आहे, उन्हनि जो सॾु आहे। अदा त इहे तव्हांखे जेके घुराईंदा त छॾे त कोन ॾींदा, सखी ॿिनी जहाननि जा सखी आहिनि। मुंहिंजा दोस्त कुझु बि तव्हांखे
इन ॻाल्हि जो शक न हुअणु घुरिजे त हे जेका तव्हां हिते कठे करे आया हो, कुछ कशाला करे आया हो, अल्लाह पाक तव्हांखे दीन दुनिया ॿिन्ही जा इफ़्ज़ा ॾींदो। चाहे तूं कहिड़े बि क़िस्म जो आहे, केरु बि आहे, पर मूंखे कसम आहे उनजी ज़ात पाक जो त ख़ाली न वेंदे, ख़ाली न वेंदो, ख़ाली न वेंदो। हे उन्हनि जा कर्म आहिनि मुंहिंजा बाबा। अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो। मां मिस्कीन हिकिड़ो तव्हांजो अदना ग़ुलाम जमायत जो साईं जे दरवाज़े पाक जो अदना ख़िदमत गुज़ार, न मां सखी, न मां मौलवी, न मां आलिम, न मां हाफ़िज़, हे फ़क़ीर गुनहगार माण्हू अदना ख़िदमत गुज़ार। दुआ कयो त मुंहिंजी पछाड़ी में अची ॾाढ़ी सां मुंहिंजी साईं सां रहिजी अचे। जो वक़्तु रहा मुंहिंजो इज़त ई साईं सां निस्बत सां रही। अबा ख़ुदा ॾिसे थो, मन आनम के मन दानम। मां पाण खे ॾिसां थो, मां सम्झां थो, मां सुञाणां थो, पर हे हुननि जो कर्म आहे जो मां जहिड़े गुनहगार किने ते सत्र जो हथ मुबारक ॾेई सॼी जमायत ते सही ख़ुशूसी मां पाण अर्ज़ कयां थो, मुंहिंजे मथां ख़ासि करम नवाज़ी आहे। हा, उनजी दुआ कयो त मां मिस्कीन जो ख़ात्मो बिल ख़ैर थिए, साईं जी निस्बत सां वञा, ॿई जहान मुंहिंजा चङा थियनि, सरदार जी निस्बत हुजे, मुर्शिद करीम मां राज़ी हुजे। बसि मुंहिंजा भला ज़ाहिर अहिड़ा जो मां अंगल कयां या मां उन ते को पाण खे पढ़ायां, बाक़ी का बि हुजत न आहे। सिर्फ़ इहो तव्हां सॼी जमायत खे, जेका बि हाज़रीन मजलिस आहे, सभिनी खे इहो ई मुंहिंजो अर्ज़ु आहे त हिन अछड़ी ॾाढ़ी मिस्कीन ख़िदमत गुज़ार जे लाइ दुआ कयो त मुंहिंजी साईं सां रहिजी अचे। अबा मुंहिंजी साईं सां रहिजी अचे। अलाह करे छल मां अदब ऐं निस्बत सां पंहिंजे साईं ॾे हलियो वञा। कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी, कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी, का ख़बर कान्हे। अबा ॾिसूं था जवान हलिया था वञनि, ॿार हलिया था वञनि, कुराड़ा वेठा आहिनि, का ख़बर न आहे कहिड़े वक़्तु सॾु थिए सरकार जो। अल्लाह पाक शल तव्हां असांजे मथां रहमत करे, तव्हांजे विखनि विखनि ते रहमत फरमाए, तव्हांजे नेक मक़सद ख़ुदावंद करीम पूरा करे। अल्लाह पाक तव्हांजे मथां फज़ल ऐं करम जी बारिशूं करे। जन बि मिस्कीननि ख़िदमतूं कयूं आहिनि, जन बि जमायतुनि ख़िदमतूं कयूं आहिनि, उजागा कया अथऊं, कंहिंखे मानी न मिली सघी आहे, बच्चा वीचारा ज़मीन ते पिया हुआ सॼी राति, मानी बि मिली न मिली, पर इहो जंहिंजे सदके, जंहिंजे तुफ़ैले तव्हां महिरबानी करे अचे पहुतायो, घुरण वारो ई घुरायो अथव, एर्ज़ा बि उहे ॾींदव, ॿियो कोई इंसान कंहिंखे एर्ज़ो न ॾेई सघंदो। मदीने जो सरदार